फैसल शाह ऐं सजाद सूमरो उर्फ मवाली खां मोकिलाणी करे मां पोयां पेर कया कराची तरफ़, पर तव्हां ही वीडियो आख़िर ताईं ॾिसिजो। ओ जड़े भाका घट खाली भलिया खुश दिसी मोके दिल तुझ जलिया। घणो चक्कर तोखे सम्झायो आहे स्कूल जे नाम ईंदे न त इन्हनि वांगर आवारा लूसी लोफर थींदे, मवाली थींदे, गिटियुनि में थुकूं चटींदे। आगा रमज़ान चांडियो, दीदार चांडियो ऐं फैसल शाह संदसि जी टीम जा माण्हू आहिनि। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां मौजूदु आहियां घारे शहर में। घारो शहर तमामु ज़बरदस्त शहर आहे, प्यारो शहर आहे। हिते मोज़िज़ ऐं मोतबर शख़्स माण्हू तमामु घणी तादाद में रहनि था, पर अॼु ख़ासि जेकी मां मुलाक़ात करण आयो आहियां सोशल मीडिया ते मवाली जे नाले सां उनखे सुञातो वेंदो आहे। मां उन सां मुलाक़ात करण आयो आहियां ऐं तव्हां हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसिजो, एंड ताईं ॾिसिजो। वीडियो में मूंसां जुड़िया रहो। हलंदे हलंदे सवाल आहे तव्हां खां जी त घारो शहर जे अंदरि केतिरियूं ज़ातूं रहंदियूं? साईं हाणे घारो शहर जे अंदरि इलाही ज़ातूं रहंदियूं, हाणे कीअं ॿुधायांव। मतिलबु उत्तर वारे पासे जा माण्हू, उत्तर वारे पासे जा अगरि जीअं परसेंटेज जो हिसाबु हुजे सही, त मां चवंदुसि अगरि हिन शहर जी ॻाल्हि कजे त तक़रीबन 20%। 20% उत्तर जे पासे जा माण्हू, उत्तर जे पासे लाड़काणो, केरपुर, सखर, ईअं ई न सर? बिल्कुलु बिल्कुलु, इहो मुंहिंजो अंदाज़ो आहे। सही। बासजाद, घारे शहर में का खाइण पीअण वारी का शइ मशहूरु? साईं असांजे घारे शहर में असांजे शहर जी सौगात जेके चइजे उहा आहे साईं हितां जा पकोड़ा। पकोड़ा? हा साईं, पकोड़ा समोसा। केतिरा साल पुराणो आहे? साईं असां त ॼाया ई न आहियूं, असां ॿुधूं था त साईं जन जेको पकोड़ा लॻाए थो। अच्छा। साईं जन पकोड़े मां ॾाढो कुझु अलाह साईं हुनखे नवाज़ियो आहे। अचो तव्हांखे हुनजा पकोड़ा खाराए। वाह साईं वाह। दोस्तो देरि त असां न कंदासीं, छो जो हीउ कारोबार सां रिलेटेड हिकिड़ी ॻाल्हि कई आहे बासजाद। देरि न कंदासीं छो जो असां हलूं था हाणे पकोड़नि वारे ॾे, ॾिसूं त हू पकोड़ा कहिड़ा थो ठाहे, मूंखे वणनि था या नथा वणनि। ऐं ईमानदारी तौर मां तव्हांखे हुन पकोड़नि जी टेस्ट ॿुधाईंदुमि त वाक़ई जेको आहे पकोड़नि में टेस्ट आहे। सो ही घारो शहर जो मेन नेशनल हाईवे रोड आहे, मेन नेशनल हाईवे ते दुकान आहे न भाउ? बिल्कुलु। सो हलूं था पकोड़नि वारे ॾे। ही मूं सम्झो को वॾो को दुकानु हूंदो, पर ही माना ढाबे टाइप ठहियलु आहे हिकिड़ो। शुरू खां ईअं ई आहे, पर तव्हां हिन जे ढाबे टाइप ते न वञो। अच्छा, हिन जी टेस्ट असांखे त टेस्ट करिणो आहे न। लाजवाब। हलूं था। हर दिल अज़ीज़ निमको सेंटर घारो। अज़ीज़ भाई जेको हिन दुकान जो पाण मालिक आहे, ही फ़क़ति हिकु सादो दुकानु आहे जिते पकोड़ा, समोसा ऐं मिठी मुस्कुराहट मिले थी। मूं पंहिंजी अखियुनि सां ॾिठो त कीअं हिकु सादो माण्हू अलाह ते भरोसो, महिनत ऐं सचाई सां पंहिंजे नसीब खे सवारियूं वेठो आहे। अज़ीज़ भाई हिन वक़्तु हिन दुकान ते मौजूदु न आहे, न त उन सां बि कचहरी कयूं आहे, पर अज़ीज़ भाई जे बारे में तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त अज़ीज़ भाई हिन दुकान मां ई पंहिंजे ॿारनि खे पढ़ायो, आला तालीम ॾिनी, सुठी जॻहनि ते पहुचायो। ही मामूली पकोड़े वारे जो दुकानु न आहे, ही हिकु बरकत जी जाइ आहे जिते पकोड़े में ख़ुलूस, प्यार, रिज़्क़ जी ख़ुशबू ईंदी आहे। ही दुकानु असां सभिनी जे लाइ सबक़ बि आहे ऐं मिसाल बि। सजाद सूमरो इन जे करे ई मूंखे हिन दुकान ते वठी आयो त चयईं त अचो भाउ तव्हांखे अहिड़ो दुकानु ॾेखारियां जेको असांजे लाइ हिकिड़ो वॾो मिसाल आहे। तव्हांखे सब्ज़ी कहिड़ी पसंदि आहे? गोश्त, मच्छी, उहो बि तव्हां हिन में ॿुधाए सघो था? साईं गोश्त मच्छी त हर कंहिंखे पसंदि आहे। सब्ज़ीअ में सभिनी खां जेको मूंखे जेकी डिश पसंदि आहे उहा आहे बटालू। बटालू हुनखे ग़रीब जो खाधो चयो वेंदो आहे। खाधो सही आहे, बटालू तमामु बहितरीनु। मां हर जाइ ते माना हर डिश जे अंदरि आलू जो इस्तेमालु कराईंदो आहियां। सही। हर जाइ में चवंदो आहियां त बटालू हुजे, माना तरियल पटाटो, रस वारो पटाटो। पटाटे खे न आहे छॾिणो, पटाटो माना तव्हां मां फाथो हूंदो मुंहिंजे ख्याल में। अगरि दुश्मनी आहे दोस्तो, पटाटो अगरि ॻाल्हाए आहे न त माना हा बाक़ाइदे हिनखे जेको आहे न सजाद खे चए हेॾे त मां तोसां विढ़ां थो। बाक़ी साईं वाङण त असां कोन खाईंदा आहियूं, असां सुम्हणा आहियूं माण्हू। साईं फैसल शाह आहे जेको सदाई भाउ जे टिकटॉक में हूंदो आहे, कॾहिं अकेलो, कॾहिं वरी जोड़ीअ में हूंदा आहिनि। जॾहिं तव्हां जोड़ी में हूंदा आहियो त पोइ तव्हांजो वीडियो केरु भरींदो आहे? असांजो हिकिड़ो दोस्त आहे, उहो असांजो कैमरामैन बि आहे ऐं माना असांजो दोस्त बि आहे, त असांजी टीम आहे हिकिड़ी। उहो असल में भरींदो ई उहो ई आहे। असां हे हुजे या न हुजे, कैमरामैन ॿियो ई आहे। अच्छा, उहो माना टियों आहे। ऐं टीम में टोटल 3 माण्हू आहे तव्हां? टीम में असां अलहमदुलिल्लाह 4 माण्हू आहियूं, 5 माण्हू आहियूं। पोइ जेॾीमहिल उन्हनि जो कमु न हूंदो आहे, जेतिरा थोरा हूंदा आहियूं कम जे हिसाब सां। अच्छा दोस्तो,
हे नंढो संबोसो हे वॾो संबोसो ऐं हिन पकोड़नि में अगरि ॾिसंदासीं त मसाले वारो पकोड़ो ऐं हे मिर्च वारो पकोड़ो पटाटे वारो नज़र नथो अचे बाक़ी ही ॿ क़िस्म आहिनि पकोड़े जा ऐं ॿ संबोसे जा सो टेस्ट वठूं था यकीन पुछो मां ईमानदारी सां तव्हांखे ॿुधायां थो हिन वीडियो में त पकोड़ा तमामु ज़बरदस्त आहिनि तमामु लाजवाब आहिनि मिर्च तिखो न आहे ज़ाइक़ेदार आहे ऐं थोरो माना जीअं न खटड़ो हूंदो आहे उअं ई आहे जेको आहे दोस्तो पकोड़ा त खाधासीं हाणे सजाद भाउ मूंखे अलाए काॾे वठी ईंदो सम्झ में ॻाल्हि नथी अचे भाउ हाणे काॾा हलूं हाणे साईं चांहि जी चुस्की हुजे न साईं चांहि जी चुस्की चांहि जो मां मवाली न आहियां पर हाणे ठीकु आहे चुस्की हणूं था हाणे असां तव्हांखे ख़बर आहे चवंदा आहिनि त सभु कुझु कराए आख़िर में चांहि न पीआरे यार चांहि न पीआरे तो हिन होटल जी चांहि घणी मशहूरु आहे ईअं एतिरी रश हिते आहे ऐं हिन तमामु घणो ज़ोर भरियो त बाबा कैफ़े इमरान हाणे घारे जो नालो खयों आहे त कैफ़े इमरान मूं चयो यार कैफ़े इमरान जी मानी वग़ैरह खाधी आहे तो लाज़मी न आहे त कैफ़े इमरान पर हाणे चांहि जी जेको चुस्की आहे न उहा कंहिं नंढड़े होटल ते था हलूं वॾे होटल ते नथा हलूं सो हींअर चांहि जी चुस्की हणण लाइ असां हिते पत लायूं ऐं कुर्सियूं ॻोल्हींदासीं कुर्सीअ ते वेहंदासीं होटल ते तमामु घणी रश आहे सो हिते वेही करे ऐं चांहि जी चुस्की हणंदासीं चांहियूं केतिरियूं फिकियूं खणी अचो खंडु अलॻि खणी अचो ठीकु आहे लॉजिक आहे दोस्त सम्झी विया हूंदा साईं हे भाउ जा फॉलोअर अबा फॉलोअर वीडियो ॾिसंदो आहे न केरु आहे हाणे यार सजाद सूमरो हा ठीकु आहे ओके हाणे सजाद सूमरो साहिबु असांखे अलाए काॾे वठी सजाद साईं हाणे काॾे हलणो आहे सभु खां पहिरीं तव्हांखे घुमाईंदासीं असांजे शहर जो जेको दरिया आहे पॉइंट आहे उहो पॉइंट तव्हांखे विज़िट कराईंदासीं यानी टिकटॉक वीडियो वग़ैरह उते बि तव्हां ठाहींदा आहियो बिल्कुलु उते हुन पॉइंट ते ठाहींदा आहियूं सही आहे दोस्तो हलूं था अच्छा भाउ सजाद सूमरो जा जेके बि तव्हां ॾिसंदा आहियो न काफ़ी सारा टिकटॉक त हिन पॉइंट ते तमामु घणा मूं ॾिठा आहिनि बिल्कुलु हिन पॉइंट ते इलाही आहिनि ऐं साम्हूं जेको पॉइंट नज़र अचे पियो हुन साम्हूं ते बीजी इहे ढोर ढगा बीठा आहिनि मेहूं ऐं बकरियूं वग़ैरह बीठियूं तव्हांखे माना ॿाहिरि मुल्क वारो व्यू लॻंदो ज़बरदस्त ग्राउंड बि आहे अच्छा हाणे असां गाॾी स्टार्ट कंदासीं ऐं हुन पासे हलूं था जिते बकरियूं मीहूं वग़ैरह बीठियूं आहिनि ऐं जेको आहे सो माना ज़बरदस्त जेको पॉइंट आहे उहो हिन पासे ॾे आहे ऐं सजाद भाउ खे उहो तव्हां ॾिठो हूंदो पर हाणे तव्हां गाॾी स्टार्ट कंदे बि नज़र ईंदो भाउ सजाद ज़ाती ज़िंदगी में कहिड़ो रोल आहे तव्हांजो मिसाल तौरु हिकिड़ा माण्हू हूंदा आहिनि त सॼी जी सॼी तवजा सॼी जी सॼी एनर्जी सोशल मीडिया ॾांहुं जेको आहे कंदा आहिनि न उहे को कमकार कंदा आहिनि न धंधो दाड़ी कंदा आहिनि हू सिर्फ़ु लॻा पिया हूंदा त सोशल मीडिया फॉलोवर तमामु घणा थींदा आहिनि पर मोनिटाइज़ न थींदो आहे त दिलि शिकस्त था थींदा आहिनि उन्हनि नौजवान जे लाइ तव्हांजो छा पैगाम घुरिजे उहो धंधो दाड़ी बि कनि या उहो सोशल मीडिया ते जेको लॻा पिया साईं बिल्कुलु धंधो दाड़ी ज़रूरी आहे सोशल मीडिया सभु कुझु न आहे बिल्कुलु सोशल मीडिया बि अर्निंग ॾिए थी पैसा ॾिए थी पर बाक़ी तव्हांजी ॻाल्हि आहे त इलाही जेके नौजवान शुरू में महिनत ॾाढी कनि था उन खां पोइ जेके असां वटि सभ खां वॾो इशू आहे त असां वटि मोनेटाइज़ेशन न आहे बिल्कुलु पाकिस्तान जेके नौजवान आहिनि ॾाढी महिनत बि कनि था ऐं पोइ महिनत करण खां पोइ उन्हनि खे कुझु मिले नथो त पोइ यकीननि उन्हनि जी दिलि जेको आहे सो टुटी थी पवे पर मां सम्झंदो मांजी जेकी पंहिंजी ज़ाती ज़िंदगी आहे मूं वटि हिकिड़ी नौकिरी बि आहे अपनी सफ़री मां वेंदो आहियां अच्छा इहा ख़बर न हूंदी दोस्तनि खे दोस्तनि खे बिल्कुलु ख़बर न आहे त मां जॉब बि कंदो आहियां मां पढ़ियलु लिखियलु आहियां मूंखे माण्हू मवाली चवंदा हिकिड़ो नालो आहे पर अलहमदिल्ला मुंहिंजी जॉब आहे मां जॉब ते वेंदो आहियां मां दोस्तनि खे बि इहो चवंदुसि त सोशल मीडिया त ज़रूरी न आहे त ख़ाली जेको आहे त तव्हां सोशल मीडिया ते ई लही पओ उन सां गॾु गॾु ज़रूरी पंहिंजे घर वारनि खे बि टाइम ॾियो पंहिंजे दोस्तनि यारनि खे वक़्त खे बि टाइम ॾियो ऐं ज़रूरी आहे त कारोबार या को कमकार या कंहिं जॉब खे बि वक़्तु ॾियो छो करे असां वटि कदुरु न आहे हिते केॾी बि महिनत कयो दुआ आहे मां दोस्तनि खे इहो गुज़ारिश बि कंदुसि जेके सिंधी असांजा जेके नौजवान आहिनि जेके दोस्त आहिनि जेके असांखे ॾिसंदड़ आहिनि त जेके बि दोस्त सिंधी जेके कमु कनि था सिंधी कॉन्टेंट में कमु कनि था उन्हनि खे तव्हां ॾिसो उन्हनि खे हौसला अफ़ज़ाई थींदी तव्हांजे ॾिसण सां उन्हनि खे कमेंट्स ॾियो उन्हनि खे पॉज़िटिव कमेंट्स ॾियो हिकिड़ा त नेगेटिव कमेंट्स वारा बि असांखे घणो जेको आहे सो भॼाए छॾींदा आहिनि जस्ट वीडियो ई हूंदो आहे हा उहो ख़ाली हिकु वीडियो हूंदो आहे
ऐं असांजी त इहा ई कोशिशि हूंदी आहे त तव्हांखे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां खिलायूं का ॼाण ॾियूं जीअं त नज़ीर साहिब जा व्लॉग्स वग़ैरह हूंदा आहिनि ॼाण वारा हूंदा आहिनि ॾाढो हलंदो फिरंदो आहे उस्ताद नज़ीर सॼी दुनिया घुमियो आहे सो तव्हांखे बि इहा गुज़ारिश आहे त असांखे ज़रूरु ॾिसो जीअं असांजा सिंधी दोस्त जेको आहे सिंधी ई कमु कंदा रहनि ऐं अॻिते वधंदा बि रहनि पैसो बि कमाइनि ऐं असांजी ॿोली बि अॻिते वधंदी रहे सही अना तव्हां केरु आहियो चांडिया त पोइ ही घारे शहर जी तमामु मोतबर शख़्सियत इन खे तव्हां नाले सां चवंदा आहियो या मवाली करे छॾींदा आहियो सजा सूमर सजा सूमर चवंदा आहियो न यार गुंडा सही आहे ज़ाती ज़िंदगीअ में त सजा सूमर चवणु खपे ज़बरदस्त वॾी महिरबानी तव्हां सां मिली तमामु घणो मज़ो आयो महिरबानी अच्छा ई जेको ग्राउंड नज़र अचे थो हिते क्रिकेट वग़ैरह बास हजार बिल्कुलु साईं हिते डेली नौजवान जेको आहे सो अची रांदि कंदा आहिनि क्रिकेट ग्राउंड बि आहे ऐं पासे में बराबरि में फुटबॉल ग्राउंड बि आहे ॿई ग्राउंड आहिनि माशाल्लाह ज़बरदस्त ऐं इहा सुठी ॻाल्हि आहे त सॼो ॾींहुं जेके होटलनि ते नौजवान वेहनि था बजाए जो होटलनि ते वेहनि जिस्मानी रांदि खेॾंदा त हुनजो ज़हन बि फ्रेश रहंदो ऐं जिस्म जे हवाले सां हुन में फुर्ती बि तमामु घणी ईंदी ऐं अॼुकल्ह जो असांजा जेके खाधा खुराक आहिनि उहे ई ॿ नंबर आहिनि हा सो असांखे त ज़रूरी जेको आहे सो हिते रांदि खेॾणु खपे स्पोर्ट जी तरफ़ वञणु खपे जीअं फिटनेस असांजी टाइट रहे वक़्तु तव्हां हिकिड़े मिंट जो अगरि वीडियो रखो था उन में तव्हांखे केतिरी महिनत करणी पवंदी आहे 1 मिंट जे वीडियो जे अंदरि असांजी वॾी महिनत करणी पवंदी आहे छो जे करे असांजा कुझु आर्टिस्टनि खां बि ग़लती थी वेंदी आहे त पोइ हुन में बि वक़्तु लॻंदो आहे एडिटिंग में बि वक़्तु लॻंदो आहे तक़रीबन माना जीअं असां हुनखे शूट जी तव्हां ॻाल्हि था कयो त हुन में तक़रीबन 2-2.5 कलाक लॻी वेंदा आहिनि सिर्फ़ु हिकिड़े मिंट में 1 मिंट में माना वॾी महिनत आहे वॾी महिनत आहे साईं अगरि जीअं हुनखे तव्हां सुठो फिल्माईंदो त लाज़मी तव्हांखे महिनत करणी पवंदी ज़बरदस्त हा दोस्तो मां मोकिलाणी कंदुसि भाउ सजाद खां ऐं आख़िर में हिकिड़ो सवाल तव्हां सभिनी जे लाइ बि आहे उहो भाउ सजाद खां पुछंदुसि त ॾिसण वारनि नौजवाननि जे लाइ जेके बेरोज़गार आहिनि उन्हनि जे लाइ तव्हांजो छा मैसेज आहे साईं दोस्तनि जे लाइ इहो ई मैसेज आहे त जेके बेरोज़गार लाज़मी ॻाल्हि आहे वञी रोज़गार कनि छो जे करे हीअ जेकी फील्ड आहे इहा फील्ड बि साईं पैसो घुरे थी सही ऐं हिन ते महिनत कनि पर मां अगरि जीअं उहो चवंदा आहिनि परसेंटेज ॾियां त मां चवंदुसि त बाबा 30% जेको आहे तव्हां सोशल मीडिया ते टाइम ॾियो बाक़ी 70% जेको आहे पंहिंजे कारोबार खे कम खे टाइम ॾियो छो जे करे जीअं खीसे में माल आहे त सभु कुझु आहे ऐं हिते असां वटि जेको आहे तव्हांखे ख़बर आहे सोशल मीडिया ते एतिरी ख़ासि हिते नथी सो मां त ईअं चवंदुसि त ज़रूरु पंहिंजे कम कारोबार खे वक़्तु ॾियो छो जे करे असां बि थोरो घणो कोशिशि कई आहे शुरूआति कई आहे कारोबार जी असांखे कारोबार खे वधीक अहमियत ॾियनि दोस्तो मुंहिंजे ख़्याल में त तव्हांखे सम्झ में ॻाल्हि अची वई हूंदी त असांजो जेको हिकिड़ो फ़नी आर्टिस्ट जेके चऊं भाउ सजाद हिन जा लख तोरा जो हेतिरे माना मसरूफ़ वक़्त में असां मुंहिंजे लाइ टाइम कढियनि ऐं मूंखे घारो शहर घुमायनि ऐं गॾोगॾु आख़िर में जेको आहे इहो ई मैसेज मूं वांगुरु तव्हांखे ॾियनि था त बाबा 100% मां 30% तव्हां सिर्फ़ु सोशल मीडिया ते अचो उनखे बि टाइम ॾियो भले ॾियो पर गॾोगॾु जेको बुनियादु आहे उहो आहे कारोबार मोहबत ठीकु आहे सर ऐं मां गुज़ारिश कंदुसि दोस्तनि खे त नज़ीर साहिब जे चैनल खे ज़रूरु फॉलो कयो महिरबानी छो जे करे तव्हांखे हिन जे व्लॉग में ॼाण मिलंदी महिरबानी सर महिरबानी